शाह हुसैन शाह शिराज़ी उहे जनाज़े सां गॾु छठे पता जनाज़ो छठे मुंतक़िल कयो वियो आहे। थोरी देरि में हुनजो मोड़ जेको आहे तदफ़ीर लाइ खयो पियो वञे। हुनजी जनाज़े निमाज़ छठे में शिराज़ी हाउस कई वेंदी, जंहिं में शिरकत लाइ वॾे अंग में सियासी समाजी शख़्सियतूं, हुन सां गॾोगॾु सिंध असेंबली जो स्पीकर आग़ा सिराज दुरानी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं हिते पहुतल आहिनि। सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी 5 भेरा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सूबाई सलाहकार सूबाई वज़ीर चूंडियो वियो। हुन पंहिंजी जेका सियासत जी शुरूआति 1984 ईस्वी में मकानी अदारनि जी जेका चूंडनि में हिसे वठण खां कई ऐं बाज़ाब्ता तौर ते पार्लियामानी सियासत जी शुरूआति 1985 ईस्वी में छठे मां MP चूंडजण सां कई। छठे ज़िले अंदरि ख़ासि तौर ते लाड़ वारे ख़िते में एजाज़ शाह शिराज़ी सियासत में नवां रुख़ आंदा, नवां मोड़ ॾिना सियासत खे। ख़ासि तौर ते अवामी सतह ते जेका सियासत आहे उन में तमामु घणो हुनजो कंट्रीब्यूशन रहियो। अॼु जेको आहे संदसि विछोड़े खे सॼी सिंध समेत छठे ज़िले जा माण्हू जेके आहिनि वॾो हाल करार ॾेई रहिया आहिनि। थोरी देरि में हुनजी तदफ़ीर वारियूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं छठे में शिराज़ी हाउस ते। जी अच्छा महबूब, ॿुधाइजो त छा पियो ॿुधायो वञे त सूबाई सलाहकार सैयद एजाज़ शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ कहिड़े वक़्तु अदा कई वेंदी? जी सूबाई सलाहकार शिराज़ी सुबुह छाकाणि जो कराची जे निजी अस्पताल में लाॾाड़ो करे वियो, जंहिं करे हुनजी जेका हुनजी जेका जनाज़ो मड़ जेको आहे छठे मुंतक़िल करण में कुझु देरि लॻी, पर 3 वॻे जो टाइम ॾिनो वियो आहे। वॾे अंग में माण्हू जेके हिन वक़्तु शिराज़ी हाउस ते पहुतल आहिनि। थोरी देरि में हुनजी जेका आहे तदफ़ीर लाइ जनाज़ो शिराज़ी हाउस मां खयो वेंदो। ऐं छठे में वरी जेको आहे शिराज़ी हाउस जेको ठहियलु आहे उते शिराज़ी हाउस ते जेको आहे हुनजी तदफ़ीर वारियूं उते जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ मकली जे तारीख़ी जेका आहे दरगाह शाह मुराद शिराज़ी ते उते तदफ़ीर वारियूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। पर छाकाणि जो वॾो अंग आहे माण्हू जो, तमामु घणा माण्हू शरीक आहिनि, जंहिं करे इहो इम्कानु आहे त जेको आहे जेको जनाज़े नमाज़ आहे उन में काफ़ी देरि लॻी सघे थी। छाकाणि जो जीअं अञा जनाज़ो जेको आहे हाणे खॼण वारो आहे। जीअं ई खॼण जो उन खां पोइ जीअं मेन रोड क्रॉस करे शिराज़ी हाउस पहुचंदो त उते वॾे अंग में जिते माण्हू पहुतल आहिनि हज़ारनि जे तइदाद में, उते सियासी शख़्सियतूं ऐं सिंध हुकूमत जा वज़ीर उहे पहुची रहिया आहिनि, जंहिं करे इहो इम्कानु आहे त कलाक 2 लॻी सघनि था जनाज़े नमाज़ जी अदायगी में। जी अच्छा महबूब, इहो बि ॿुधाइजो त सैयद एजाज़ शाह शिराज़ी जी जनाज़े नमाज़ लाइ हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा अॻवान मौजूदु आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा अॻवान पहुचंदा? जी हिन वक़्तु ताईं जेको सिंध असेंबली जो जेको स्पीकर आहे आग़ा सिराज दुरानी आहे, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह आहे, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके सिंध काबीना जा वज़ीर उहे पहुतल आहिनि ऐं कुझु जेके आहिनि पहुची रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु छठे सिजावल जूं सियासी शख़्सियतूं जेके आहिनि उहे सभई मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु सिंध जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि मां जेके MPs आहिनि, असेंबली मेंबर्स आहिनि या जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सियासत में रहिया आहिनि, उनजो वॾो अंग हिते मौजूदु आहे। पर जेको सिंध जे वॾे वज़ीर जो जेको मुतवक़्क़त प्रोग्राम हो उहो शेड्यूल तब्दील थियो आहे। राति ताईं उहो पहुची सघे थो, पर जनाज़े नमाज़ में शायदि मुमकिन आहे त उहो शिरकत न करे सघे। बाक़ी जेके आहिनि सिंध काबीना जा वज़ीर जेके आहिनि मजमूई तौर ते उनजो वॾो अंग पहुतल आहे। ऐं उन सां गॾोगॾु सैयद नासिर हुसैन शाह जेको सूबाई वज़ीर आहे उहो उन सां गॾोगॾु जेको सिंध असेंबली जो जेको स्पीकर आहे आग़ा सिराज दुरानी समेत वॾे अंग में सिंध काबीना जा मेंबर बि हिते पहुची रहिया आहिनि ऐं कुझु जेके रस्ते में आहिनि पहुची रहिया आहिनि। जी ठीकु आहे महबूब, रोही अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन खे ॿुधायूं पिया त कोरोना विघे लाॾाणो करे वियल सूबाई सलाहकार सैयद एजाज़ शाह शिराज़ी जो मण कराची खां ठटो पहुचायो वियो आहे। कुझु ई देरि बाद जनाज़े नमाज़ अदा करण बाद मकली जे तारीख़ी क़ब्रिस्तान में संदसि तदफ़ीन कई वेंदी। सोग में ठटो, सजावल ऐं घारो समेत केतिरा ई शहर बंदि आहिनि, जॾहिं त असेंबली जा जेके मुख़्तलिफ़ मेंबर्स आहिनि उहे बि कुझु ई देरि में पहुचंदा। सूबाई सलाहकार एजाज़ अवां खे ॿुधायूं पिया उन सां गॾोगॾु सिंध असेंबली जो स्पीकर आग़ा सिराज दुरानी बि कुझु ई देरि में जनाज़े नमाज़ में शिरकत बि कंदा। जी नाज़रीन, बुलेटिन में ख़बर शामिल कंदासीं त मुल्क में कोरोना वायरस विघे